तेरी मांदा जिंदगी ज़ैनब ला है भी सवाब दई अल्लाह मान भाई सारे फुटरा दमजाक बदी जवंदा मौला तानी लाई खिदमत के जनाजो जो तोरे मां जी वतन दे कब्र ते बनायो सही डकाल जैन जा जने पुटन या गाल कई बाकी ते तो बिस्मिल्लाह मरा दिया भले दादी जी कब्र वतन ते ठे किस्मत अली जे धुई हर के जी पंहिंजी किस्मत आज दादी जी कब्र ठहे जी दशा राज़ी हूं पर ये बेवारिस न आहे वॾनि वारिसनि वारी हो पहिरियों मां पंहिंजे अम्मा खां मोकल वठां सरकार पाक मां ज़ैनब जे कब्र ते आयो रोई चयो अम्मा ॾाढी फिज़ा जा वारिस आया आहिनि जनाज़ो घुरनि था ॾियां या न ॾियां रोई चई दे जनाज़ो जन जा वारिस ईंदा आहिनि हुननि जा मैयत बींदा रहंदा आहिनि रोई चई अॼु अम्मा फिज़ा जा वारिस आया ज़ैनब जो कोई और मेरी कतार भाइरनि जी हुई अॼु मां अहिड़ी ग़रीब जो ज़ैनब जो कोई चइजी अॼु मुंहिंजो लाज़ी हुजे बिस्मिल्लाह करे जनाब बाकिर दादी ज़ैनब जे हुक्म ते ये सरकार फिजा के जनाज़ो ॾिनो जीअं जो पुटनि जे हथनि ते आयो आहे दाह करे चई बाकिर मां खां पुछी दे मुंहिंजो कहिड़ो कसूर जो अॼु नौकरीअ मां कढी छॾे चए दादी वो बचड़ा जो वठण आया थी हथ जो इशारो करे चई कहिड़ो मुंहिंजे जनाज़े खे खणण वारो अम्मा तुझा हबश में असली पुट आया हो हथ जो इशारो करे तेरी खबरदार हबश में मुझी कोई औलाद को चेती पुट हुए आज जा बालू कलम दिया पुट हुए आज के बरछी या हुसैन करे रो चेती मां तहांजी मान आया असांजी मान आए त कंहिंजी मान रोई चई मैं मां हसन है ते ज़ैनब दी ते मेरे पुत्र दा नाम सुन पुछो ओ मां हसन है ते ज़ैनब दी ते मेरे पुत्र दा नाम सज्जाद हो क्यों रीस करे दे पुत्र ज्यादा 4 या 5 मिनट बस साईं के नंबर जाऊं हाय चटी पुट हुजो तॾहिं अचो जॾहिं ज़ैनब जो बुरको पियो रहे पुट हुजो तॾहिं अचो जॾहिं हुसैन असुर लाइ पाणी पियो भरे हाणे मूंखे अलाह उहे पुट ॾिना आहिनि जेके जन्नत जे जवाननि जो सरदार मां तव्हांजी मान आहियां हुसैन जे ज़िक्र जो कसम अलमन जे विच में तो पढ़ा 4 ई पुट जनाज़ो मोटाए मौला पाक जे हथनि ते ॾिनो मौला तूं ॼाण जनाज़ो ॼाणे सैयद जो वतन ते न खणी वेंदो चवंदा मौला कीअं खणी वञूं तूं ॿुधा जेका हिन कब्रिस्तान में नंढड़ी क़बर आहे इहा तुंहिंजी छा लॻंदी आहे चए थो इहा मुंहिंजी नंढड़ी पुफी शकीरा जी क़बर आहे चवंदा मौला जॾहिं भरिसां था गुज़रूं क़बर मां ॿ करण वारा हथ ॿार रोई चइबी ॾाढी अॼु तूं बि ओ ॾाढी शान जो अकेले कब्रिस्तान सरकारे बाकिर अलैहिस्सलाम मौजे महमूद सा मदीने मोटी आयो अच्छे बाबे के हुसूजन शुरू कई हुसैन जे ज़िक्र जो कसम जागीरन वारा गलत पढ़ाई माने ज़माना जो मुजरिम बन गया हज़रत बाकिर चए थो जॾहिं मां पाणी खणी बाबे जे जिस्म ते हाण शुरू कयो या ख़ैमे में बाकिर जे अम्मा जो वहन आयो रोई चई बाकिर पुत्र हयाती हो ते जॾा पियो को हुसल दीवार ओ हेड जित घस ओ जंगीरा दे उठे हाले पानी ते बौटुरिया है बाजार विच दिसवारे सरकार के तो हुसल का बाप बाबे के कफन पारायो ते
हे तो पारायो तो अच्छो हो पर मिनट में गाड़ो थी तो बाबा हाने तो न रहो बाजारे रनो आते तो बाकर बाजार भूल दी गई हाय जनाज़ो तैयार हुस्न कफन जनाज़ो तैयार कटी खड़े खबर मिली जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अली मुर्तज़ा हसन बादशाह सवा लख नबी मौजूद आ नबी भी मौजूद आ सज्जाद जे जनाज़े ते ये जो कबर में लात है ना नबियन जो सरदार थे तो बाके ये सज्जाद रुनो गाले है अली अमीर आयो बाके ये सज्जाद रुनो गाले है आखिर में करबला जो गरीब हुसैन आयो के तो मैं बाके मुझे तो 22 साल जो जवान हो जवान ही होना है हाने बाके दादे हुसैन के रोई के दादा चा बुधाया ए मैयत है वो सैयद दा ये दिखा गई शाम जवानी ओ नहीं भेड़ को कफन पावा सगी हौसलो हुसैन जी अमर अली जिस्माने सरकार इब्राहिम वक्त वजो अल्लाह जो नबी आ बाबा बका हुसैन शाह कब्र में मोह मिली थे तो सज्जाद हाने तो न रो दादा रो ते तो दादा इब्राहिम किया न रो जे तू करबला हो जिया तो तू भी रत रोए सज्जाद करबला को एडे जुल्म जा के तो छा बुधाया है मेरे जख्मी प्यूरे सीने पे तू शमर को बहना देखे दर खाना पे मेरे पथिया को बेबस कुर्लाना लेके हाथ शमर बाधाए जीवे ज़ैनब हाथ पकड़ो मोमिन जा हाथ पकड़ो हुसैन से जिक्र देखो समा हौसले सा अल्लाह बच्चन की हयाती कराई सज्जाद तो दादा है तो कोई जुल्म ना है इन आखिर दे जो बड़ा जुल्म है सज्जाद कोई तबदार सज्जाद मातम करे थे तो मेरे सामने कातिल अकबर दा मैं कुए के बल वाले हंसदा हम सर जख्मी मेरी पठिया दे अतमी पथराना बसदा हाजी चाया मैं तुझ हुसैन गवाना अच्छा पढ़ा मोमिन जब बर्दाश्त करे तो पढ़ा आखिर का मौका लियो हजरत इब्राहिम का तो है सज्जाद वाकई वजह जुल्म है इनको मत जुल्म न थींदो सज्जाद भाज कातिल भाज जो खिलंदो हले के तो दादा यो घट जुल्म आ मैं तो के ॿियो जुल्म ॿुधाया सज्जाद कहिड़ो जुल्म आ सज्जाद कब्र में रत दा चुका हारे चए तो मेरी छोटी भेण सकीना को इंज शमर